माण्हू सुख में गॾु हूंदा आहिनि, ॾुख में भॼी वेंदा आहिनि। पर के अहिड़ा माण्हू बि आहिनि, अहिड़ा वफ़ादार माण्हू बि आहिनि, भला माण्हू बि आहिनि जेके सुख में बि गॾु हूंदा आहिनि त ॾुख में बि गॾु हूंदा आहिनि। अॼु जेको इंसानु जेको आहे भाड़ियो थी वियो आहे या बेज़ार थी वियो आहे, जेको माण्हू हीउ जेको हिक ॿिए खां जेको आहे सो भॼ भॼा लॻी पई आहे ऐं माण्हू ज़िंदगी मां बेज़ार थी वियो आहे। ज़िंदगी में मज़ो माण्हू खे तॾहिं माण्हू खे ईंदो जॾहिं माण्हू पंहिंजो जेको अमल आहे उहो जारी रखनि। बसि उनजो को फ़ाइदो नथो थिए कि अहिड़ा अमल आहिनि जंहिं मंझां जेको आहे सो कॾहिं फ़ाइदो कोन थींदो आहे। उहो नसीब साईं न वखर सो विहा जो हुत खटे हित सां, साॻियो ई ख़्यालु। अॼु तव्हांखे फ़ाइदो नथो मिले तव्हांखे उनजो, पर सुभाणे जॾहिं खरो बटाई थींदी तॾहिं तव्हांखे फ़ाइदो थींदो। वखर सो विहा जो हुत खटे हित सां, वेचींदे विलात खे ज़रूरु न थिए ज़ा, त साम्हूंदी संजाए माटी न पवे मकड़ी। हीअ बि तव्हांजी जेका मकड़ी जेका आहे ॿेड़ी तव्हांजी ज़िंदगी जी जेका भंवर में फासी पई आहे, इहा कोन फासंदी। उन लाइ ज़रूरी आहे त तव्हां जेको आहे सो इहो लेखो न कयो त ऐं जेको जेकॾहिं तव्हां मुतमिन आहियो त तव्हां पंहिंजो कमु जारी। इल्मु ॾियणु मां ज़रूरी न आहे त तव्हांखे ॾोकड़ मिलनि, तव्हांखे प्यारु मिलंदो, तव्हांखे रिस्पॉन्स मिलंदो, तव्हांखे इज़त मिलंदी, तव्हांखे नालो मिलंदो। इन खां वधीक ॿी का बि दौलत कोन्हे का। कबीर साईं जे मजलिस में तव्हां सभिनी दोस्तनि खे भलीकार। शागिर्द आउं बि शागिर्द आहियां, अञा पढ़ां थो पियो, सिखां थो। तव्हां शागिर्द आहियो, तव्हां उस्ताद थींदो सुभाणे, तव्हां ॿियनि खे सेखारींदो। ऐं मुमकिन आहे तव्हां वटि बि के अहिड़ियूं ॻाल्हियूं हुजनि जेके आउं सिखां त उस्ताद शागिर्दनि खां सिखंदो आहे। ख़ासि करे तव्हां पुछो, जेका ॻाल्हि तव्हांखे सम्झ में नथी अचे उहा पुछो, जेकर पुछंदव न उहा ॻाल्हि उते रहिजी वेंदी आहे। ऐं अॻे जेके पाण सबक़ पढ़िया आहिनि उनमें अखर जी अहमियत जेका आहे उहा तव्हां सम्झी विया हूंदा, ऐं उन लाइ ज़रूरी आहे त उनजे लाइ संजीदगी तमामु ज़रूरी आहे ऐं दिलि सां ॿुधणु तमामु ज़रूरी आहे। अॼु जेको सबक़ पढ़ूं था तव्हांखे, जेको कबीर साहिब जो अॼु जो सबक़ जेको तव्हांखे उनजो उनवान आहे वफ़ादारी, साथ, कुर्बानी छा थींदी आहे, मोहबत छा थींदी आहे। माना उनजो गॾियल जोड़ ईअं आहे माना इंसान जा जेके गुण आहिनि, जेका इंसान जी ज़िंदगी जा, उनमें वॾे खां वॾो जेको गुण आहे उहो वफ़ादारी आहे। दोस्त जी दोस्त सां वफ़ादारी, टे माण्हुनि जी ॿिए माण्हू सां वफ़ादारी। ऐं वफ़ादारी जेका आहे उहा कबीर साहिब खां जेको आहे हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत जेको मिसाल ॾिनो आहे, ऐं उहो तव्हां ध्यान सां ॿुधिजो। ऐं तव्हां मूं जॾहिं ॿुधो त आउं हैरान थी वियुसि। ऐं हैरान करण जहिड़ो आहे, हिकिड़ो वणु हो, हिकिड़ो उन ते हिकिड़ो पखी वेठो ऐं उन वण खे बाहि लॻी चुकी, ऐं उहो वणु जेको अधो अधु उहो वणु सड़ी चुको हो, बाक़ी उनजो को हिसो हुजे बचियो हुजे जो पखी वेठो। शाइर आहे, शाइर जो ख़्यालु उन जॾहिं वण खे जॾहिं ॾिठई, सड़ंदे ॾिठई त ओॾा मुतासिर थियो त वरी पखी ते हुनजी नज़र पई त उहो हैरान थी वियो न कि ही बाहि लॻंदी आहे, हालतूं ख़राबु थींदियूं आहिनि ऐं त जेको आहे सो भॼी वेंदा आहिनि, उतां माण्हू भॼी वेंदा आहिनि, पखी भॼी वेंदा आहिनि, केरु कोन रहंदो आहे, हीउ पखी छो वेही रहियो आहे। हाणे अॻिते वधी हीउ उन पखी सां मुखातिबु आहे, पखी सां ॻाल्हाए थो ऐं पखी उनखे जवाबु थो ॾिए। इहो कबीर साईं जी ॿोली में ॿुधो। कबीर साहिबु उन पखी सां मुखातिबु आहे, पखी खे चवे थो आग लगी इस बिरछ को, आग लगी इस बिरछ को और जलने लगे पात, अरे पंछी तुम क्यों न उड़े, पंख तुम्हारे साथ, खंभ तोसां गॾु आहिनि, तो उॾामी सघीं थो, तोखे कंहिं ॿधो बि कोन्हे, तोखे कंहिं झलियो बि कोन्हे, पोइ तूं छो तूं वेही रहे थो, उॾामी छो नथो। पखी उनखे कहिड़ो जवाबु थो ॾिए। सेखारे असांखे इल्मु पियो, माण्हू
सुख में गॾु हूंदा आहिनि, दुख में भॼी वेंदा आहिनि। पर के अहिड़ा माण्हू बि आहिनि, अहिड़ा वफ़ादार माण्हू बि आहिनि, भला माण्हू बि आहिनि जेके सुख में बि गॾु हूंदा आहिनि त दुख में बि गॾु हूंदा आहिनि। हाणे उहो पखी जेको आहे उहो जवाबु कीअं थो ॾिए जेको कबीर साहिब खे ॾिए थो त फल खाए इस बिरछ, फल खाए इस बिरछ के और बिगाड़े पात। हिन जो निमक खाधो अथमि, हिन जो रिज़्क खाधो अथमि ऐं हिननि वटि सॼी ज़िंदगी मूं गुज़ारी आहे ऐं हिते मूं नुक़सानु बि कयो हूंदो ऐं हिन वण जा मूं पन जेके आहिनि उहे बि विञाया हूंदा। फल खाए इस बिरछ के और बिगाड़े पात, हाणे भॼी वञा आऊं। इहो जेको आहे मुड़ुसु माण्हू जो कमु न आहे, चङे माण्हू जो कमु कोन्हे। उड़न हमारा काम नहीं, इहो असांजो कमु न आहे त असीं उॾामियूं। उड़न हमारा काम नहीं, मैं जलूं इनके साथ, मूंखे इन्हनि सां गॾु सड़णो आहे। इहे थोरा आहे, इहे ॾार आहिनि, इहे पांदूरा आहिनि, गुल आहिनि, मेवा आहिनि, जहिड़ो बि जहान आहे इन्हनि जो, इन्हनि जहान में मूं ज़िंदगी गुज़ारी आहे। इन्हनि सां मूंखे प्यारु आहे, इन्हनि सां मूंखे इश्क़ आहे ऐं इन जी तक़ाज़ा आहे त आउं इन्हनि सां वफ़ा करियां ऐं उन्हनि सां वफ़ादार रहां। तंहिंजे करे आउं वेंदुसि कोन, भले आउं सड़ंदो सड़ी वञे। हाणे इन्हनि ॿिन्ही दोहनि खे मूं तर्जुमो कयो आहे पंहिंजो सिंधी में ऐं उहो बि ॾाढो ख़ूबसूरत आहे, तव्हांखे वणंदो छो सिंधी ॿोली बि ॾाढी ख़ूबसूरत आहे ऐं बैत जी ॿोली त हुअं ई ॾाढी सुहिणी आहे। चवंदा उॾ पखीअड़ा, हाणे उहो पखी खे थो कबीर चए उॾ पखीअड़ा भड़को ॾे वण वकोड़ियो बाहि, उॾ पखीअड़ा भड़को ॾे वण वकोड़ियो बाहि, सौखो करे साह जी वञी ॿी जूह में, माना पंहिंजो साह बचाए कंहिं ॿी जूह में ॿियनि माण्हुनि सां वञी रह। ॿी जूह में, जूह चइबो आहे छक खे, इलाइक़े खे चइबो आहे। उॾ पखीअड़ा भड़को ॾे वण वकोड़ियो बाहि, सौखो करे साह जी वञी ॿी जूह में। हाणे कीअं थो जेको उनखे वरी पखी जवाबु ॾिए, उहो बि सिंधी में ॿुधो कीअं विसारियासीं, कीअं विसारियासीं घारियल घड़ियूं वण सां। माना जी माण्हू चवे त बाबा हाणे हिननि ते ॾुखियो ॾींहुं अची वियो आहे, हा इन्हनि खे छॾे वञा, हिननि सां तूं ॾुखिया ॾींहं बि हिननि सां गॾु गुज़ारिया आहिनि, हे मुंहिंजा मददगार रहिया आहिनि, मुंहिंजा दोस्त रहिया आहिनि, ऐं हुनखे कोन छॾींदुसि हिननि खे। कीअं विसारियासीं घारियल घड़ियूं वण सां छांव छपर थी रहिया, मुंहिंजी छांव छपर थी रहिया पन मुंहिंजा जे, आऊं उन्ही खे सड़ंदे सेकियां साह सां। जेकॾहिं सड़नि था त आउं उन्हनि खे पंहिंजे साह सां सेकींदुसि उन्हनि खे, तॾहिं जेको मूंखे सुखु मिलंदो, तॾहिं आउं सम्झंदुसि मूं हिननि सां वफ़ा हिननि सां कई। हाणे इहो ख़्यालु लतीफ़ साईं कीअं जेको आहे सो उनखे एक्सप्रेस थो करे, उनखे बयानु थो करे। सूर्य मथे सेण कहिड़े लेखे सनर, हिकिड़ो माण्हू आहे सूर्य ते चढ़ियो बीठो आहे, उनखे फांसी पिया ॾियनि, उनखे खिले बीठो, टहक बीठो ॾिए। सूर्य मथे सेण कहिड़े लेखे सनर, पोइ ॾिठो शाइर ॾिठो, छो त शाइर त सोचींदड़ ज़हन आहे, ही माण्हू हिनखे कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि अची वई आहे हथु जो सूर्य ते माण्हू ॾकंदो आहे, माण्हू रड़ियूं कंदो आहे, घोड़ा कंदो आहे, माण्हू जो साह वेंदो माण्हू जो। पर अहिड़ो माण्हू बि आहे को जेको ही खिले थो बीठो, नचे थो बीठो, सूर्य ते हिनखे तकलीफ़ ई कान थी थिए। पोइ हेॾा होॾा नज़र कई त हुनजो अखियूं कंहिं न कंहिं माण्हू सां मिलियूं बीठियूं। महबूब आयो उनजो, जंहिंजे लाइ हुन फाही पे खाधी, उहो महबूब अची वियो हलियो त हुनजो ॼण मक़सदु पूरो थी वियो हलियो हुनजो, त घटि में घटि कंहिं न कंहिं बहाने महबूब आयो त सही, ऐं उनखां पोइ मौत विसरी वियो हलियो। उहा जेका सूरी जेका उहा सेज थी वई हुनजे लाइ, उहा जेको आहे सो मज़ेदार थी वई हली। त माना उनजो मतिलबु त जेको मक़सदु जेको उनजो जॾहिं माण्हू जो पूरो थिए थो, ऐं जॾहिं माण्हू खे उहो जेके माज़ी जा जेके फ़ाइदा जीअं हुनखे पखी खे ॾिसण में आया, की हिनखे बि जॾहिं उहो महबूब ॾिसण में आयो त हिन जे लाइ सूर्य सेज थी वई हली। सूर्य मथे सेण कहिड़े लेखे सनरा, जेला लॻा नेण, जीअं महबूब सां जो अखियूं लॻियूं त सूर्य सेज थी। उहा जेका सूरी जेका हुई उहा मौत जेको उनजे लाइ सेज थी वियो हलियो, मज़ेदार थी वियो हलियो। ऐं ॿियो हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत ख़्यालु आहे लतीफ़ साईं जो,
कुर्बानी ते अहिड़ी कुर्बानी माउ करे सघे थी या पीउ करे सघे थो, पर नेचर में हू वण जो मिसाल थो ॾिए। वण था मेवो कनि, वण था मेवो कनि, पाण न खाइनि पंहिंजो, ठिकर भितर छाड़पूं धूणा धार सहनि। केॾी लॼ लतीफ़ चए, जीअं पखी खे लॼ हुई, पखी खे हिनखे बि लॼ आहे वण खे। केॾी लॼ लतीफ़ चए, केॾी लॼ लतीफ़ चए, वेचारनि वणनि फिरियो था फ़र्क़नि, मुंद मुक़ाबिल पंहिंजी। जॾहिं उहा मुंद थी अचे तॾहिं ॿूरिया बि ॿिठा आहिनि, उहो गुल बि ॾियनि था, उहे मेवो बि ॾियनि था। मननि खे ॻाल्हि ई विसरी वई त असांखे पथर बि लॻा हुआ, असांखे भींडियूं बि लॻियूं हुयूं, असांखे छींबूं बि लॻियूं हुयूं, पछाड़ी जो मालिक आहे उहो बि जेको आहे सो ॿीहर खे धोणींदो। इहे सभु ॻाल्हियूं विसरी थियूं वञनि जॾहिं उनखे पंहिंजो जेको कर्तव्य आहे, पंहिंजो जेको कमु आहे, पंहिंजो जेको अमल जॾहिं उनखे यादि थो अचे त पोइ तकलीफ़ूं जेके आहिनि उहे सभु जेके आहिनि से ॿिए नंबर ते अची थियूं वञनि। ऐं आउं सम्झां थो त हीउ जेको सबक़ु आहे इहो तमामु वॾो सबक़ु आहे। इहो न ॾिसो त ॿ दोहा आहिनि ऐं कबीर साहिबु वण सां ॻाल्हाए थो। अॼु इंसान खे इन शइ जी ज़रूरत आहे। तव्हांजी महिरबानी जो तव्हां कबीर साहिब जे लतीफ़ साईं जे हिन जेको आहे सो महफ़िल में आया, ऐं असांजो हीउ जेको पोरियो साहिबु तॾहिं पवंदो जॾहिं तव्हां इनखे सम्झंदो ऐं इन ते पाण बि अमल कंदो ऐं ॿियनि पंहिंजनि दोस्तनि खे बि ॿुधाईंदो ऐं हिन महफ़िल में वठी अचो। हीअ जेका यूट्यूब जी जेका महफ़िल आहे, जेका मजलिस आहे तव्हांजे लाइ, इन में संगत खे वठी अचो त जीअं तव्हां इहे ख़ूबसूरत जेके ॻाल्हियूं ऐं इहो जेको सुठो जेको इल्मु आहे उहो तव्हां हासिलु करे सघो। इहो पढ़ी बि अचिजो ऐं इन ते बहस बि कजो, वरी सुभाणे इन ते वधीक ॻाल्हाईंदासीं। महिरबानी तव्हां।